नाज़रीन मां मौजूद आहियां शहदादपुर शहर जे बिल्कुलु हिकु विच चौक ते MCB बैंक जे भरिसां जेका शहदादपुर जी तारीख़ जी पुराणी मज़दूर पीढ़ी आहे ऐं हिन मज़दूर पीढ़ी ते तव्हां ॾिसो पिया त हक़ हलाल जी रोज़ी लाइ आयल ई केतिरा ई मज़दूर तव्हांजे साम्हूं आहिनि जिन जे घरनि में शायदि कई ॾींहंनि खां चुल्हा बि कोन ॿरिया आहिनि ऐं हिननि जे घरनि में अहिड़ा बि ॿार आहिनि जिन जेके सिर्फ़ु पाणीअ ते गुज़ारो करे रहिया आहिनि। अचो त वधीक हिननि मज़दूरनि खां हिननि जा तासुरात वठूं था त हीअ हिन वक़्तु लॉकडाउन जी सूरत हाल में हाणे कीअं गुज़ारे रहिया आहिनि। असांखे तव्हांखे मज़दूरी मिली वञे असां पंहिंजे बचनि लाइ कयूं छाजे करे 2 नंढड़ा ॿार आहिनि जुड़वा आहिनि उन लाइ एतिरो परेशान माना अरब खीर जो माना मिलंदो घणे में 550 रुपए डॿे ऐं पढ़ियल कोन आहियूं असां चयूं पढ़ियल आहियूं माना कागर जो पाटो असांजो खीसे में माना इहो जॾहिं दिहाड़ी मिली वञूं त पंहिंजे बचनि लाइ वठूं त स्टोर वारो परेशान न हुजे इहो खीर जो नालो माना ॾेखारींदासीं इहो खीर आहे। जी हा जी नाज़रीन ॾिसो था हिन जे घर में नंढड़ा जाड़ा ॿार आहिनि ऐं हीउ भाऊ पनो खीसे में रखियो हले पियो त किथां मज़ूरी लॻंदी त उहे ॿार खीर पीअंदा। हिन खां वधीक बेस सूरत हाल असांजे इलाइक़े जी कहिड़ी हुअणु घुरिजे। जी बसि इहो साईं असां माना असां इहो न चवंदासीं असां मदद कर जेको अगरि ॾींदो अलाह जो नाले त मूंखे न ॾियो राशन त बि मुंहिंजो नंढड़नि लाइ खीर वठी ॾियो मूंखे तव्हांखे उहे बचड़ा माना 3 हफ़्तो थियो पूरो सिर्फ़ु पाणी काढ़े माना ॾींदासीं टुप भले अचनि ॾिसनि नंढड़नि जो हालत कहिड़ो हालत लॻो 5 महीननि जो ॿार आहिनि सफ़ा ईअं सुके काटी वांगुरु आहिनि साईं। बच्चा असांजा बुख ते वेठा आहिनि असीं किथां वञूं असांजो ॿियो को कारोबार आहे ई कोन 5 भाती खाइण वारा हिकिड़ो ॼणो कमाइण वारो को आहे कोन को असांजो को हीलो वसीलो आहे कोन कि मज़दूर आहियूं किथां वञूं। हम किधर जो मंदिर आते हैं वो पुलिस सारे डंडे मारते हैं भगा देते हैं घर से वो क्या करूँ ये मजबूरी है हमारी ये पूरी नहीं हो रही मजबूरी गरीब आदमी किधर जाए घर आटा नहीं है कोई भाजी सब्जी नहीं है क्या करूँ हम। 15 दिन हो गए हम इधर भूखे बैठे हैं ना कोई आ रहा है ना कोई दे रहा है। गवर्नमेंट से हम हाथ जोड़ के अपील करते हैं कि हमारी मदद करो मेहरबानी करके कोरोना वायरस बाद में मारेगा हम भूखे पहले मर जाएंगे कोई हमारी मदद नहीं कर रहा। जेको फंड किथे भी मिले पियो रवाज ते मिले पियो बाक़ी मज़दूरनि खे कोई शइ कोन थो मिले असां हिते वेही वेही कम बि कोन्हे वेही वेही मोटिया था। जी नाज़रीन तव्हां हिन वक़्तु जेको कोरोना जो लॉकडाउन आहे उन दौरान मज़दूरनि जा तासुरात ॿुधा जेके हिन वक़्तु बि सफ़ेद पोश मज़दूर आहिनि हर हाल में घरां महिनत करे कमाइण जे लाइ निकिरनि था ॾियाड़ी जे लाइ ऐं जेका हिननि जी सूरत हाल आहे तव्हां हुनजो तासुरात ॿुधा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुख़ैर हज़रात पंहिंजी जॻह ते काफ़ी कमु कनि पिया इन खां इनकार कोन्हे पर सरकार लॉकडाउन ऐं अहिड़े क़िस्म जी पॉलिसियुनि खां अलावा बि सरकार खे फौरी तौर ते इंतिहाई एमरजेंसी जी हालत में हिननि मज़दूरनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जो अर्जेंट पैकेज अनाउंस करणु घुरिजे। कैमरामैन अली नवाज़ सरेवाल सां गॾु सैयद कुर्बान अली शाह अवामी आवाज़ TV शहदादपुर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk